नाज़रीन, सागड़ ज़िले के रेगिस्तानी इलाइक़नि में कुदरत के फितरी सूंह जो सैर करण लाइ सिंध समेत मुल्क के कुंड कुर्च में सियाह तफ़री लाइ ईंदा आहिनि, पर सिंध हुकूमत ऐं सियाहत खाते की बेध्यानी सबब तफ़री मार्गन के हथी न मिली सघी आहे। रिपोर्ट कर रहा है एडी कुंभार। सागड़ ज़िलो जिते कुदरती वसीलन से मालामाल है तो उते कुदरत के हसीन निज़ारन से भी नवाजिल है। सागड़ ज़िले जा 2 तालुका खिपरो और सागड़ घणे भाङे रेगिस्तानी इलाइक़नि ते मुश्तमिल आहिनि, जंहिंखे अछड़ो थर भी सॾियो वञे थो। खिपरे तालुके जे रेगिस्तानी इलाइक़े अछड़ो थर में कुदरत जा हसीन निज़ारा, वॾियूं वॾियूं भिटूं ऐं उन्हनि जे विच में ख़ूबसूरत डंडूं फितरी हुसन जे सूंह में सोजरो बणियल आहिनि। अछड़े थर में खारियूं और मिठियूं सवन के तइदाद में डंडू मौजूद आहिनि ऐं अछड़ो थर में वॾी आबादी पिण आबाद है। अछड़े थर जा मारू माण्हुनि जो गुज़र ऐं सफ़र जो ज़रियो चौपायो माल है। इन हसीन इलाइक़े में सरकारी सतह ते हथी न वठण सबब हसीन निज़ारनि जे सैर व तफ़री लाइ ईंदड़ सियाह रोड, खाधे पीते समेत ॿियनि सहूलियतुनि जी अणहूंद सबब मायूसियुनि जो शिकार थियनि था। अछड़े थर जे ख़ूबसूरत डंडनि ॾांहुं को बि रोड रस्ते जी सहूलियत न हुअण करे ही पोइते पियल इलाइक़ो तरक्की न करे सघियो आहे। असीं उमरकोट खां आहियूं। जेके नज़ारा पाण पाकिस्तान जी उत्तर साइड ते हली ॾिसूं था, एतिरो भाड़ो ख़र्च करे, एतिरो सभु पैसो ख़र्च करे पाण इहे नज़ारा हुते वञूं था, हुते होटल्स आहिनि, रेस्टोरेंट्स आहिनि, रिज़ॉर्ट्स ठहियल आहिनि, उन्हनि बिल्कुलु हिकिड़ी जॻह खे ख़ूबसूरत वधीक बणायो आहे। जॻह हिकिड़ी नेचुरल ख़ूबसूरती हूंदी आहे, उनखे वधीक ख़ूबसूरत बणाइबो आहे। त इन हिसाब सां हिते लुणियाती ढंढ ते बि अगरि अहिड़े गवर्नमेंट को अहिड़ो कमु करे, जीअं रोड रस्ता थी विया, होटल थी विया, नज़ारा थी विया, पहाड़ी को इलाइक़ो थी वियो, को ॿारनि जा पिकनिक पॉइंट थी वियो, त अहिड़ा कमु थींदा त वधीक हिते बिज़नेस जो बि पॉइंट ऑफ व्यू खां सुठो लॻंदो ऐं ॿियो हिते माण्हुनि जी आमद रफ़्त टूरिज़म बि पाण प्रमोट करे सघंदासीं। रोड जेको असां हींअर आया आहियूं, असांखे ख़बर आहे कहिड़ो रोड आहे ऐं हिते बिल्कुलु रोड जी कमी आहे, रोड ठहिणु खपे ऐं होटल्स रिज़ॉर्ट्स ठहनि खपनि। हिते माण्हू ईंदा आहिनि घुमण लाइ, पंहिंजो गाॾियूं हर शइ छॾे शहर हथूंगो में पोइ टैक्सी कराए हिते ईंदा आहिनि ऐं रोड ऐं रस्तो जो हुजे त हिते तक़रीबन जीअं ॿियनि वॾनि शहरनि ते डंडूं आहिनि, उन्हनि खां बहितर हिते रोज़गार बि मुहैया थी वेंदो आवाम खे ऐं उनखां अलावा हिते कई बि माण्हू अची घुमी फिरी वञी सघनि था। हथुंगो खां 20 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते ढिलियारी लूण जी वॾी खाण आहे। लूण जी खाण मां निकिरंदड़ लूण पाकिस्तान जे कुंड कुर्च में सप्लाई कयो वञे थो ऐं लूण जी ढंढ उतां जे बेरोज़गारनि जो ज़रियो पिण आहे। हथुंगे खां अॻिते 20 किलोमीटर लूण जी ढंढ आहे। इन में असां लूण पंहिंजी मज़दूरी कंदा आहियूं। असांखे फ़ी कटे या 10 रुपया मिलंदा, 800, 1000, 1200 असीं मज़दूरी छॾाईंदा आहियूं। असां ख़ूबसूरत पॉइंटूं आहिनि, मगर हुकूमत जी बेध्यानी सबब ऐं टूरिस्ट डिपार्टमेंट जे तरफ़ां हिते का बि अॻु भराई न हुअण करे जेके टूरिस्ट ॿाहिरां अचनि था घुमण फिरण जे लाइ, उन्हनि खे मुख़्तलिफ़ तकलीफ़ुनि जो मुंहुं ॾिसणो पवे थो। कैमरामैन ख़ाकी होश मोहम्मद सां गॾु एडी कुंभर, आवाज़ TV, सागड़।